नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त डीजी जे देरिंद ॻोठ मियां हाजी आकिल लॻ एजाज़ खोरखानी जे सवें पीपल्स पार्टी जो जियालंजो पीपल्स पार्टी जे MP मनवर वसाण ऐं हुन जे भाउ नूर वसाण ख़िलाफ़ प्रेस क्लब खैरपुर अॻियां एहतजाज सख़्त नारेबाज़ी कंदे ज़मीन ते कब्ज़े करण जी कोशिश ऐं मज़म्मत ते हमलो करण ऐं अगवा जी कोशिश जो इल्ज़ाम हिननि चयो त MP मनवर वसाण जी संदसि ज़मीन ते मुसलसल नज़र आहे। MP मनवर वसाण पंहिंजे भाउ नूर वसाण ऐं पुलिस गार्ड इरफान सहो एजाज सहो सुराज सहो समेत 50 खां वधीक हथियारबंद हमलो कयो आहे। हमलावर एजाज खोरखानी, बाबर फराज़, हामिद मुजाहिद खोरखानी ऐं ॿिनि खे ज़ख़्मी कयो। पुलिस बि बासरनि जी वंगार वेही रही आहे। हिननि वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस, IG सिंध ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीम खां नोटिस वठी इंसाफ़ ॾियारण जो मुतालबो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।